नाज़े पाकिस्तानी डीज़ल की क़ीमत में इज़ाफ़े बाद रेलवे खाते किरायनि में 20 सैकड़ो वाध करे छॾी आहे। रेलगाॾियुनि जे मुसाफ़िरनि खां इज़ाफ़ी किरायो 9 मार्च खां वसूल कयो वेंदो। पाकिस्तान रेलवेज़ तरफ़ां किरायनि में 20 सैकड़ो इज़ाफ़े बाबति नोटिफिकेशन बि जारी कयो पियो आहे। पाकिस्तान रेलवेज़ जे तर्जुमान चयो आहे त इकोनॉमिक क्लास जे किरायनि में 5 सैकड़ो इज़ाफ़े जो फ़ैसिलो थी वियो आहे। तर्जुमान मुताबिक़ एसी क्लासिस किरायनि में 10 सैकड़ो इज़ाफ़ो कयो वियो आहे। मुसाफ़िर रेलगाॾियुनि जे ऑपरेशनल ख़र्चनि जो इज़ाफ़ी भार पाकिस्तान रेलवेज़ पाण बर्दाश्त कंदो। माल गाॾियुनि जे किरायनि में 20 सैकड़ो इज़ाफ़ो कयो वियो आहे। अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया। पाकिस्तान में डीज़ल की क़ीमत में इज़ाफ़े बाद रेलवे गाॾियुनि किरायनि में 20 सैकड़ो वाध करे छॾी आहे। रेलगाॾियुनि जे मुसाफ़िरनि खां इज़ाफ़ी किरायो 9 मार्च खां वसूल कयो वेंदो। पाकिस्तान रेलवेज़ तरफ़ां किरायनि में 20 सैकड़ो इज़ाफ़े बाबति नोटिफिकेशन बि जारी कयो वियो आहे। पाकिस्तान रेलवेज़ जे तर्जुमान चयो आहे त इकोनॉमिक क्लास जे किरायनि में 5 सैकड़ो इज़ाफ़े जो फ़ैसिलो थी वियो आहे। तर्जुमान मुताबिक़ एसी क्लासिस किरायनि में 10 सैकड़ो इज़ाफ़ो कयो वियो आहे। मुसाफ़िर रेलगाॾियुनि जे ऑपरेशनल ख़र्चनि जो इज़ाफ़ी भार पाकिस्तान रेलवेज़ पाण बर्दाश्त कंदो। माल गाॾियुनि जे किरायनि में 20 सैकड़ो इज़ाफ़ो कयो वियो आहे।